कंदकोट से अफसोसनाक खबर। इलेक्शन कमीशन ऑफिस के अंदर गैस लीकेज होने और दम घुटने से एक अफसर समेत अमले के 4 अफराद जाम बाग होने वालों का ताल्लुक लाड़काना से। उसमें सब असिस्टेंट अब्दुल रऊफ, डेटा ऑपरेटर फरीद अहमद माजिद और इलेक्शन अफसर मुश्ताक मंगसी शामिल। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर कंदकोट मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा, कल रात डिस्ट्रिक्ट असांजे कश्मीर में तमाम घणो फोग हुयो ऐं रात 7 बजे खां वठी करे फोग थी के उहा तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिकिड़ी तमामु वॾी लहर अची चुकी आहे। उन खां बाद में हर कंहिं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजा अरेंजमेंट कया आहिनि। इहे सभई जेके स्टाफ मेंबर्स हुआ ऐं हिकिड़ो इलेक्शन ऑफिसर हुयो, 3 असां इलाक़ स्टाफ मेंबर्स हुआ इलेक्शन ऑफिस जा ऐं हिकिड़ो असांजो इलेक्शन ऑफिसर हुयो। उन्हनि पंहिंजी फ़राइज़ मनसबी जेके आहिनि उहे अंजाम ॾींदे वक़्तु पंहिंजे इलेक्शन ऑफिस में मौजूदु हुया ऐं उन मौजूदगीअ जे दौरान हुननि पंहिंजो हीटर बि ऑन रखियो आहे उते ऐं हुन सां गॾु उते नंढो हिकिड़ो जनरेटर आहे उहो बि ऑन रखियो अथऊं पंहिंजो कमु करण जे लाइ। जेका असांखे अॼु रिपोर्ट माना सबमिट करणी आहे 2 बजे ताईं आर ओ ऑफिस बि कनि था ऐं उहे बि कनि पिया। दौरान उनजे हू राति जो हिकु उते सफोकेशन जे करे डेथ थी आहे ऐं उहा डेथ जेका आहे एज़ पर रिपोर्ट ऑफ दी मेडिकल ऑफिसर जेके हिते एम एल ओ कमु कनि पिया उन्हनि जो चवणु आहे त इहा रिपोर्ट इहा डेथ जेका आहे उहा 7 खां 8 घंटा रात जो अॻु में थी। साथी रिपोर्टर मोहम्मद उस्मान टामरी के साथ मेहताब अली मंगी, वश न्यूज कंदकोट।